अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 15 फरवरी। ऑफिशियली बहार सम्झो त शुरू थी वियो आहे ऐं 10 थिया आहिनि सुबुह जा। असांजी मासीअ अॼु नाई आहे मोकल कई अथई ऐं चई त ॿारु बीमार आहे। सैटरडे ते बि कोन आई, हुनजो ॿारु कंटिन्यू बीमार आहे। कुझु थां वई सुराण धोई वई ऐं कुझु मां ऐं तारिक आख़िर में नाश्तो कयोसीं त उहे थां पिया आहिनि, इहे मां धोईंदमि हाणे। ऐं हाणे खीर वारो खीर ॾेई वियो आहे त खीर काढण लाइ रखां थी। अॻियां बसि ॾींहं जी अल्हम्दुलिल्लाह शुरूआत आहे। अलाह साईं सिहत सलामत रखे, ज़िंदगी आहे त हर रोज़ जा जेके कम आहिनि उहे पिया जारी रहंदा। खीर रखी आयमि कढ़ण जे लाइ ऐं हाणे आई आहियां मां पंहिंजे सिलाई जे कॉर्नर में। ऐं शर्ट इहा सिबणी आहे, काल्ह ॾींहुं पहिरियों कटे रखी, वरी विच में महिमान आया, घर जी सफ़ाई सुथराई थी, फिर खाधा पीता थिया, टाइम उन में लॻी वियो। सो अॼु मां हीअ शर्ट सिबंदमि। ऐं हिन खां पहिरियों जेके मां 2 वॻा सिबिया, हिकिड़ो हीउ सिबियो पैचवर्क कयो में न थिए ऐं हिकिड़ो हीउ सिबियो, तव्हांखे यादि हूंदो न त गज जी पटी हई मां, त इहे 2 कॉटन जा हुया। इन्हनि खे त पाइण जी नौबत ई कोन आई न, माना गर्मी थी वई आहे। अॼु त सफ़ा लॻे थो ॼण बसि ॻाल्हि ख़तमु, हाणे सियारे जा कपिड़ा थींदा बंदि। सो मां हीअ शर्ट कयां थी सिलाई हिन महिल ऐं उन खां पोइ कुझु ॿिया लॉन जा कपिड़ा कढंदमि, उहे जेके आहिनि मूंखे कटणा आहिनि त जीअं वरी इहे गर्मियुनि जो सिलसिलो शुरू थी वञे ऐं पहिरियों खां उनजी थोरी तकड़ी तयारी करे वठां। कपिड़ा त आहिनि माशाल्लाह जाम, पर नवां वरितल आहिनि त उहे वरी सिबजनि ज़रूरी आहे। 11:30 थिया आहिनि ऐं मुंहिंजी हीअ शर्ट सिबजी वई आहे ऐं ॿाहुनि ते बसि हिकिड़ी सन्हड़ी सिंगल लेस हई आहे ऐं शर्ट जे दामन ते सिर्फ़ु फ्रंट ते हई आहे। मूंखे ईअं पूरो थपियल भरियल न वणंदो आहे। ऐं इहे मुंहिंजो रओ आहे, हेठां शमीज़ आहे हिन पासे। हाणे मां इहो पाए बि ॾिठो, एॾो प्यारो पियो लॻे जो मां ख़ुशि थी वियमि। बाक़ी हाणे मुंहिंजी शलवार अञा डिसाइड न कई आहे, ॾिसां थी त ग्रे थी वठी अचां या अहिड़ी पीच कलर लाइट कलर जी वठी थी अचां। बहरहाल हाणे वेंदमि किचन में, कुझु कमु कंदमि। मां अची वई आहियां किचन में, बसरु कटे रखियो अथमि, इहो दाग थींदो। ऐं मां उन ॾींहुं बिह वठी आई हुअमि त मूंखे टाइम ई न मिलियो आहे इहे 2 ॾींहं 3 जो मां हिननि खे कुझु पचायां हिननि जो। सो अॼु मां बिहनि जो सिंपल बोर्ड थी ठाहियां ऐं इहा रेसिपी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल अथव अगरि कंहिंखे घुरिजे त। हिकिड़ा थां अंदरि कयमि, ॿिया थां धोई रखिया अथमि ऐं हर शइ साफ़ु करे छॾी। हिते किचन जा कुझु कपिड़ा आहिनि जेके मां सर्फ में हिते विझाए रखिया आहिनि, हिते इहे धोई वठंदमि। बिहनि जी हीअ मिटी आहे जेका मां उछली न आहे, मां हिननि मां कुझु शायदि यादूं थी नंढपण जूं ताज़ियूं करणु चाहियां। सो जेकॾहिं कुझु कयुमि त उहो लाज़मी तव्हां सां शेयर थींदो, पर जे कुझु न कयुमि उछले छॾियमि त पोइ बसि पोइ कोन थो शेयर थिए। उन खां अलावा बोर्ड पचे थो पियो ऐं हिकु थियो आहे हाणे, अज़ान बि अची विया। विच में इलाही सारा फ़ोन आया भेनरुनि जा, कज़न्स जा, उन्हनि सां ॻाल्हायमि ऐं उन खां पोइ हाणे छा कंदमि त अॻियां अलाए छा कंदमि ख़बर कोन्हे। 3:30 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी छॾी, मानी वानी पचाई खाधी ऐं हाणे मां कढिया आहिनि कपिड़ा। अच्छा, हीअ त मुंहिंजो रओ आहे, ग़लती सां रओ कढी वरितो आहे। ऐं हीअ आहे मुंहिंजो वॻो। सो मुंहिंजो रओ त सिबियल ई आहे, सिर्फ़ु किनारा वराइणा पवंदा। ऐं कमीज़ जेका अॼु कटां थी ऐं उन सां गॾु गॾु हिकिड़ी सलवार बि आहे टुक जी। हीअ आहे वाइट शलवार टुक जी। लास्ट ईयर हीअ असां फैमिली में तक़रीबन सभिनी वरितियूं ऐं मां अञा ताईं सिबी न आहे, ॿियनि जेके आहिनि पाए पुराणी बि करे छॾियूं। हे हिन जो आहे कमु। सो इहा सिबंदमि ऐं हिन येलो सां जेका आहे मां इहा ई रखणु चाहींदमि, छो त हिकु त हिन ते वाइट एम्ब्रॉयडरी बि आहे, ॿियो त अगरि रओ कमीज़ हिकु जहिड़ा हुजनि त वाइट शलवार कंहिंसां बि हली वेंदी आहे। तंहिंजे करे हाणे नेक्स्ट जेको मुंहिंजो टारगेट आहे इहो आहे हे वॻो। सो हाणे पर पहिरियों कबो आराम। मंझंदि जी मानी खाइण खां पोइ मूंखे होश न हूंदो आहे, सो फ़िलहालु मां आराम थी कयां। हीअ मिटी मां जेका बिहनि मां कढी, इहा मां बचाई, ॻोही आहे हिनखे चङी तरह सां, छो त ॻंढा ॻंढा हुई, हुनखे ॻोहे मां स्मूथ कयो आहे। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त हिकिड़ी गेम खेॾंदा हुआसीं, त मुंहिंजी दिलि चाहे त अॼु मां उहो करे ॾिसां त अञा ताईं मूंखे उहो करणु अचे थो या न। सो असां त डायरेक्ट जेको आहे फर्श ते इहो रखंदा हुआसीं मिटी, पर मां हिते रखां थी, हिन थेलीअ ते रखी। इन मां असां ठाहींदासीं हिकिड़ो प्याले जहिड़ो थां। ॾाढी मज़े जी रांदि हूंदी, फटाका फाड़ींदासीं असां हिन जा। ऐं कोशिशि असांजी इहा हूंदी त जेको कुझु असां ठाहियूं था हिन जो तरो जेको आहे ॾाढो सन्हो हुजे, ठीकु आहे। सो थोरो ॾिसजो सब्र सां। ऐं मूंखे इहो बि यकीन आहे तव्हां मां इलाहिनि खे यादि अची वेंदो, तव्हां मां इलाहिनि इहा रांदि खेॾी बि हूंदी ऐं अञा ताईं बि खेॾंदा हूंदा ॻोठनि में ॿार। पर अॼुकल्ह ॿारनि खे जेके आहिनि न रांदियुनि जा कुझु ॿिया आइडियाज़ आहिनि, उन्हनि खे ही वारियूं हाणे शायदि रांदियूं
पसंदि बि न ईंदियूं हुजनि। ऐं हिन जो जेको किनारो हूंदो उहो असां ईअं इक्वल ठाहींदासीं लेवल ते, जीअं हिन में साइड में विथी न हुजे। सो मिटी जो ॾिठमि त मुंहिंजी दिलि चाहियो त इहो कमु मां करे ॾिसां। कोशिशि असांजी इहा हूंदी त हीअ असांजो जेको हिन जो तरो आहे इहो सफ़ा सन्हो हुजे। ऐं मां इन करे रखियो आहे हिन शॉपर ते त जीअं चिंबड़ी न पए, आज़ान बि अचे थी। हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो प्याले वांगुरु शइ ठाही आहे, प्यालो ई सम्झो, जंहिंजो तरो इलाही सन्हो आहे ऐं हिन जूं भितियूं जेके आहिनि थोरियूं वॾियूं ऐं थुलियूं आहिनि। ठीकु आहे, असां अहिड़ो ठाहींदासीं, पोइ हिनखे ईअं करे ऊंधो करे हणंदासीं ज़मीन में। कॾहिं त असांजो इलाही सारो वॾो फटाको फाटंदो हो, कॾहिं कॾहिं असांजो सफ़ा न फाटंदो। ठीकु आहे न, मिटीअ में टुंगड़ो थी वेंदो हिन में। सो कॾहिं कॾहिं फटाको असांजो विसामी वेंदो, कॾहिं फाटी वेंदो। सो ॾिसूं था ट्राए करे। ॾिसो, हीअ हुई असांजी गेम नंढे हूंदे जी। ऐं इन में ईअं थींदो, हाणे जेतिरा हिन में वॾा सुराख थिया आहिनि न, जेको मूंसां ॿियो खेॾंदो हूंदो हो उहो ओतिरी हिन में मिटी विझी ॾींदो मूंखे पंहिंजी मिटीअ मां। हीअ मिटी त मूं ॿियनि तां लाथी आहे, उहा असां मिटी कुंभर खां वठी ईंदासीं। त हीअ असांजे नंढड़े हूंदे जी इहा हिकिड़ी गेम हुई, जेका मुंहिंजी दिलि चाहे त मां करे ॾिसां, त मूंखे अञा ताईं ईअं अचे थो खेॾणु। सो हिनखे हाणे मां रखां थी संभाले, ऐं हिन मां मां अञा कुझु ठाहींदमि। अॼु ठाहियमि या सुभाणे ठाहियमि, बहरहाल हीअ मुंहिंजे लाइ ॾाढी क़ीमती मिटी आहे, त मां हिनखे संभाले थी रखां इन ई शॉपर में वेड़े। ऐं पोइ मां हिन जो जेको बि कंदमि उहो इनशा मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। माशाल्लाह सूट कटे छॾियो, ऐं मां एज़ यूजुअल एतिरो बचो, अॼु मां हादिया जो फ्रॉक ठाहींदमि, सलवार बि कटे छॾी। सो हाणे हलूं था किचन में। हाणे इहे आहिनि गजरूं ॻाढ़ियूं 1 किलो, इन जो मां ठाहींदमि हलवो, ऐं शुगर फ्री हलवो ठाहींदमि, जीअं मां ॾाढो आराम सां खाई सघां। अॼु जो ॾींहुं थी वियो ख़ैर सां पूरो, असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हीअ तव्हां सां थोरियूं ॻाल्हियूं करण खां पोइ वेंदमि गजरूं जेके मां ग्रेट करे रखियूं आहिनि उन्हनि जो हलवो चाढ़ींदमि वञी। ऐं राति जी मानी में मंझंदि जो बिह पचाया उहे बि पिया आहिनि, कबाब तरींदमि, मानी पचाईंदमि। सो इहो असांजो डिनर थी वेंदो। ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मां तव्हां सां शेयर कयूं। ऐं अॼु ॾाढो मुंहिंजे लाइ हिकिड़ो कारामद ॾींहुं हुयो। हिकिड़ी शर्ट पूरी कयमि जेका इलाही ॾींहंनि खां कटियल हुई, पोयां इहे येलो ऐं वाइट सूट कटे रखियमि। ऐं बिह जी मिटी ॾिसी नंढिड़ो ॿारु मुंहिंजे अंदर जो जागी पियो। मां सोचियमि हमेशह बिह ईंदा आहिनि, मिटी उछलाए छॾींदी आहियां, टाइम न हूंदो आहे। अॼु मां स्पेशली उहा मिटी लाहे, यानी छिलण खां पहिरियों हथनि सां सॼी मिटी लाहे धार कई, त जीअं उन में बिह जी काई खल न वञे। सो उहो मुंहिंजो अंदर जो ॿारु जाॻियो, त मूंखे ख़्यालु आयो त इहो करे ॾिसां त कीअं कंदा हुआसीं नंढे हूंदे। सो मिड़ई करे ई वियमि। ऐं असांजे नंढे हूंदे मतिलबु अहिड़ियूं नेचुरल शयुनि सां रांदियूं हूंदियूं, मिटीअ सां मुहबत। अॼु बि तव्हां यकीन कयो त जंहिं महिल मां हिन मिटीअ खे ॻोहियां पई न, त हिकिड़ो अजीब मूंखे हिकिड़ो मां रिलैक्स पई फील कयां ॾाढो, तव्हां यकीन कयो। ऐं कुझु ॾींहं पहिरियों मां डॉक्टर ॾे वई हुयमि, त डॉक्टर मूंखे मशवरो ॾिनो त ॿारनि जो जेको प्ले डो हूंदो आहे उनखे वेही हथनि में ईअं ॻोहे, छो त कुझु प्रॉब्लम हुयो अहिड़ो। त उहो त ख़ैर मां कोन कयो, मां ईअं एक्सरसाइज़ कंदी रहंदी आहियां। हाणे प्ले डो हाणे केरु वठी अचे वञी। सो अॼु मां मिटीअ में जॾहिं उहो कयां पई, तव्हां यकीन कयो मूंखे एॾो मज़ो आयो, एॾो मज़ो आयो, जेको मतिलबु मूंखे लफ़्ज़नि में ॿुधाइणु नथो अचे। मां इलाही इंजॉय कयो। उहा मिटी मां रखी आहे अञा, इन मां कुझु न कुझु मां ठाहींदमि। ज़ाहिर मूं वटि हाणे आवी त कोन्हे, न मूंखे पचाइण जो को मिटीअ खे कोई मूं वटि बंदोबस्तु आहे। ओवन में अलाए पचंदी आहे, अलाए न, मूं कॾहिं तजुर्बो न कयो आहे। पर ईअं ई कची मिटीअ मां कुझु डेकोरेशन ठाहींदमि, उहा पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। सो उहो ई ॿ हिते शयूं ईअं मिक्स थियूं थियनि। हिकिड़ी त मुंहिंजी मिटीअ सां मुहबत आहे, उनजो तव्हांखे अंदाज़ो हूंदो। प्लांट्स सां हर वक़्तु मुंहिंजो राब्तो हूंदो आहे मिटीअ सां, ठीकु आहे। ऐं ॿियो त उहो ई त अंदर जो ॿारु, पुराणी यादूं, नंढपण, सभु कुझु ॼण हिकिड़ो मिक्स थी वियो न हिन मिटीअ खे ॾिसी। उहो ई चवां थी त मिटी हमेशह इहे बिह ईंदा रहंदा आहिनि, या मिटी हूंदी आहे, इहो ख़्यालु बि ईंदो आहे मूंखे, पर कॾहिं मूं इन ते अमल करण जी कोशिशि न कई आहे। सो फाइनली अॼु मां अमल करे छॾियो, ऐं बाक़ी मिटी वेड़े सेड़े हुन थेलीअ में रखी अथमि, त जीअं सुकी न वञे। ख़ैर सुकंदी बि त को मसइलो न आहे, हिनखे कुटे वरी पाणी मिलाए ॻोहे सघिजे थो। कुदरती शयुनि जो त इहो ई मज़ो आहे। सो हाणे ऊन्हारे जे कपिड़नि जी सिलाई बि शुरू थी वई आहे। ऐं
उन खां सवाइ ब्लैंकेट्स असां उन ॾींहुं ॿाहिरि वियासीं त ऑलरेडी ड्राई क्लीनर खे ॾेई आयासीं त धोपिजी वञनि। बाक़ी अञा कुझु हंध ॿाहिरि आहिनि सियारे जा जेके बि आस्ते आस्ते हाणे सभु शयूं जेके आहिनि बंदि कबियूं। कुझु इहो ई हाल हवालो सॼे ॾींहं जो। ऐं मूंखे उमेदु आहे इहो तव्हांखे मुंहिंजो अॼु जो व्लॉग वणंदो। जेको कुझु हुयो मां तव्हां सां शेयर कयो, बिह पचाया, मिटीअ सां रांदि खेॾियमि, सिलाई कयमि, हिकिड़ो भरपूर ॾींहुं ऐं ॾाढो ख़ुशि गुज़ारियमि मां। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जंहिं ॾींहुं मां इलाही सारो कमु करे सघंदी आहियां उन ॾींहुं मूंखे लॻंदो आहे टाइम सजायो थियो, ऐं जंहिं ॾींहुं मां इलाही सारो पई हूंदी आहियां त उन ॾींहुं मूंखे लॻंदो आहे टाइम ज़ाया थी वियो। ऐं पवण बि मुंहिंजो कोई बेवजह न हूंदो आहे। मूंखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कोई प्रॉब्लम हूंदो आहे, काई तकलीफ़ हूंदी आहे, इन करे मां घणो कुझु उथी न कंदी आहियां। सो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ुशि आहियां मां अॼु, ख़ासि करे हिन मिटीअ जे करे। मिटीअ सां राब्तो रखो, मिटीअ सां राब्ते में रहो, मिटीअ सां मोहबत कयो। कॾहिं कॾहिं ॿार थी वेंदा कयो। यादि थियूं अचनि कुझु लाइनूं। घड़ी खनि ॿार थी वञिजे, ॾुखनि खां धार थी वञिजे। सो ॾुख त बज़ाहिर त को ॾुख त कोन्हे, पर टेंशन, डिप्रेशन वग़ैरह वग़ैरह अलाए कहिड़ा कहिड़ा शन असांजी ज़िंदगीअ में शामिलु थी विया आहिनि। सो घड़ी खनि ॿार थी वञिजे, ॾुखनि खां धार थी वञिजे। ख़ुशि जो आबाद जो, अलाह तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह अलाह चाहियो त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।